खैरू खैरता है केरी उलझन में परेशान पे लगी यार प्यारा कहिड़ी वई तोसां ॻाल्हियूं कयां सॼी ज़िंदगी लोड़े लोड़े मज़दूरियूं करे करे हिन जॻह खे मूं छित ते पहुचायो हाणे त मूं वटि उहे पैसा न आहिनि जो मां इन में छित विझरायां तो खैरू केड़ो करोड़ रुपए में छित मिलंदी जो परेशान पे हुजी 3 करोड़ रुपए जी न आहे त पोइ बि घटि में घटि 20-25 हज़ार त खपनि न खैरू लगे तो तोखे दुनिया जान जी खबर ही न हुजे छो भला को नओं मनसूबो आयो आहे छा हाँ वे हाँ चाचा खैरू नो टेंशन इनमें परेशान थियण जी का जरूरत न हुजे पक्का चंग शहर में सेठ गुलाम अली मेमन वट ठहियल ठुकियल छित भी मिले साबी 12/10 जी 9600 में हाँ जी हाँ फैज़गंज में पहिरों दफ़ो गुलाम अली मेमून पेश करे तो 10/12 कमरे जी ठहियल ठुकियल छित मज़बूत ऐं पायदार साबी 9600 रुपयनि में उन खां अलावा ब्लॉक ॾाकिण पिलर ऐं ॿियूं शयूं बि ठहियल ठुकियल मौजूदु आहिनि पोइ देरि छा जी राब्ते लाइ हींअर ई डायल करियो 0300 320 9736 0301 3529 736 0243 55 7042 या वरी तशरीफ़ खणी अचो कुंभ नवाब शाह मेन रोड पकाचा हाँ वे हाँ हलो